कराची जे एक खांगी होटल में यूथ पार्लियामेंट पारां योम पाकिस्तान जे ॾियारे ते जदीद कराची कॉन्फ्रेंस जे उनवान सां तकरीब कुठाई वई। तकरीब में मुल्क जे सियासी समाजी अॻुवाणनि ऐं कारोबारी माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें पीपी जो सेनेटर ताज हैदर, मुस्लिम लीग नून जो सेनेटर निहाल हाशमी, MQM अॻुवाण फारूक सत्तार, PTI अॻुवाण हलीम आदिल शेख, जमायत इस्लामी जो अॻुवाण हाफ़िज़ नईम रहमान ऐं FPCCI अॻुवाण ज़ुबैर तुफ़ैल समेत ॿिया शामिल हुआ। जन तकरीब खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जो करारदाद ॾियणु हिकु वॾी बहादुरी ऐं जदोजहद हुई, जंहिं लाइ असांजे वॾड़नि पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं क़ाइद सां गॾिजी 7 सालनि अंदरि मुल्क पाकिस्तान ठाहियो, जेतोणीकि मुल्क ठाहिण का नंढी ॻाल्हि न आहे। हुननि चयो त पाकिस्तान आज़ाद न थियो छो जो हू कॾहिं ग़ुलामी न हो, पर पाकिस्तान ठाहियो वियो ऐं दुनिया अंदरि मुस्लमाननि पंहिंजो मुल्क ठाहे हिकु तारीख़ रक़म कई। हुननि वधीक चयो त कराची अंदरि तरक़ियाती कमनि खे तेज़ करे जदीद कराची ठाही वेंदी। हुन मौक़े ते प्रोग्राम जो बंदोबस्तु संभालींदड़ रिज़वान जाफ़र चयो त मुल्क जी नाले वारी सियासी जमायतुनि खे गॾु करण जो मक़सदु इहो ई आहे त कराची शहर अंदरि थींदड़ मसइलनि जो हल कढी हिकु थी करे जदीद कराची ठाहिजे। हुन चयो त कराची दुनिया जे अहम वॾनि शहरनि जी फ़हरिस्त में शामिल आहे, तंहिं करे सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी, हिन शहर ते सियासत करण बजाए गॾिजी रौनकूं ऐं रोशनियूं वधाइण जूं कोशिशूं कनि। तकरीब में वॾे अंग में नौजवान, औरतूं ऐं मर्द शामिल हुआ। जन सियासी अॻुवाणनि सां सवालनि जी ॾे वठि कई। प्रोग्राम जे आख़िर में वॉलंटियर्स खे अवार्ड पिणु ॾिना विया। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।